वज़ीर आज़म इमरान खान तरफ़ा महंगाई ऐं मईशत बाबति हंगामी इजलास तलब इजलास में अवामी रिलीफ बाबति अहम ऐलाननि जो इम्कान। वफ़ाक़ी वज़ीरनि खे ज़िले इंतिज़ामिया सां गॾिजी महांगाई ते कंट्रोल करण जूं हिदायतूं ॾिनियूं वेंदियूं। नाणेवारी सलाहकार शौकत तरीन तरफ़ा IMF सां ॻाल्हियूं नाकाम थियण जी तरदीद संदसि चवणु आहे त IMF सां ॻाल्हियूं जारी आहे। नाकामी जो तासुर दुरुस्त न आहे। मईशत बहितर थी रही आहे। थोरो वक़्तु ॾिनो वञे। हुकूमत नाणेवारे वज़ीर शौकत तरीन खे नाणेवारो सलाहकार मुक़ररु करे छॾियो। शौकत तरीन जो उहिदो वफ़ाक़ी वज़ीर बराबर हूंदो। नोटिफिकेशन जारी। PPIMF सां ॻाल्हियुनि में नाकामी खे हुकूमत जे मुंहं ते चमाट करार ॾेई छॾियो। न्याय बुखारी जो चवणु आहे त बिजली गैस ऐं पेट्रोल जे अघनि में वाध बि IMF जी डिक्टेशन ते कई वई आहे। मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ चयो आहे त हुकूमत मुकमल तौर नाकाम थी चुकी आहे। PTI हुकूमत जेतिरो वक़्तु इक़्तिदार में रहंदी मईशत वधीक तबाह थींदी। हमज़ा शहबाज जो चवणु आहे त आम माण्हुनि जे घरनि में फाका कशी देरो जमाए छॾियो आहे। दवाऊं अवाम जी पहुच खां परे थी वियूं आहिनि। IMF वधीक टैक्स लागू करण जो इशारो ॾिनो आहे। हू अवाम सां गॾु आहिनि। हुकूमत जो घेरो तंग कयो वेंदो। PDM जो सरबराही इजलास अॼु थी रहियो आहे। मौलाना फज़ल रहमान जी सदारत हेठि इजलास में महांगाई ख़िलाफ़ ऐलानियल एहतिजाजी तहरीक बाबति हिकमत अमली जोड़ी वेंदी। वकीलनि तरफ़ां महांगाई ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में अदालती कार्रवाई जो बाइकॉट। नवाब शाह मिठी सिजावल ऐं ॿियनि शहरनि में महांगाई ख़िलाफ़ अदालती कार्रवाई मुअतल। वकीलनि जो चवणु आहे त महांगाई सबबि अवाम जो जीवन जंजाल थी वियो आहे। अघु वधीक हुअण सबबि माण्हू ॿिनि वेलनि जी मानी लाइ बि परेशान आहिनि। मुस्लिम लीग नून MLA परवेज़ मलिक जे लाराणे खां पोइ ख़ालिद सीट ते नंढी चूंड जे शेड्यूल जो ऐलान। नामज़दगी काग़ज़ 21 खां 25 अक्टूबर ताईं जमा थी सघंदा। काग़ज़नि जी छंड-छाण 3 अक्टूबर ते थींदी। चूंड 5 डिसंबर ते थींदी। लाहौर हाई कोर्ट शुगर मिलनि ते ॾंड लागू करण खां रोके छॾियो। कानून वारी वज़ारत चटाभेटी कमीशन समेत ॿियनि धुरनि खे नोटिस जारी। जवाब तलब। रुपए जे मुल्ह में घटिताई ऐं डॉलर जे अघनि में मुसलसल इज़ाफ़े जो सिलसिलो बरक़रार। डॉलर वधीक 1 रुपयो 82 पैसा महांगो थी वियो। 173 रुपया थी वियो आहे। सुप्रीम कोर्ट इस्लामाबाद में अॻूणे सिफ़ारतकार जी न्याणी नूर मुक़दम क़त्ल केस जे जवाबदार ज़ाहिर जाफ़र जे वालिद जी ज़मानत में दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत रिमार्क सिंध चयो आहे त हिक वहशियाणे क़त्ल खे लिकाइण जी कोशिश कई वई आहे। मुमकिन आहे त फ़ोन कॉल्स में ज़ाहिर जाफ़र जो वालिद क़त्ल करण लाइ चवंदो हुजे। इहो बि मुमकिन आहे त रोके रहियो हुजे। मुल्क में कोरोना वायरस सबबि वधीक 11 मरीज़ फ़ौत। अंग वधी 28,280 थी वियो। 663 नवां केस ज़ाहिर थियण बाद 12,65,047 खां वधीक वायरस मुतासिर। 25,870 एक्टिव केस। 12,10,897 मरीज़ सिहतियाब। हाकारी केसनि जी शरह 1.66% रिकॉर्ड कई वई। पखे में इंसानियत खे लॼाईंदड़ वाक़ियो। लाड़काणे सेंट्रल जेल में पहुतल कैद जे भाउ तदफ़ीन जी इजाज़त ॾियण खां इनकार करे छॾियो। वाक़िए ख़िलाफ़ वारसनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो लाश रखी धरणो। सिंध समेत सॼे मुल्क में ईद मिलादुन नबी सुभाणे मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई वेंदी। मस्जिदुनि इमारतुनि ऐं घिटियुनि खे सिंगारियो वियो। हर पासे मरहबा मरहबा जूं सदाऊं। ऐं माइक्रोसॉफ्ट जी बानी बिल गेट्स जी वॾी न्याणी पंहिंजे मुसलमान दोस्त सां शादी करे छॾी। जेनिफर गेट्स ऐं नाइल नासिर जी शादी ते 34 करोड़ रुपया ख़र्च किया विया।